नाज़रीन, गाजी खुआड़ जे सारियल फसल खे बीमारी लॻी आहे। पनवेड़े बीमारी सबबु तयारु थियल फसल गाजी खुआड़ जो जेको आहे सो उहो सड़णु लॻो आहे, जंहिं सबबु जेके आबादगार गाजी खुआड़ जा आहिनि उन्हनि जी सवे एकड़नि ते जेको सारियल फसल बीठो आहे उहो पिणु जेको आहे सो तबाह थी रहियो आहे। जॾहिं त हिननि जो चवणु आहे त असां जेको आहे सो सारियल फसल ते लखे रुपया ख़र्च कयो आहे, ॿिज बाण दवाउनि ते। हाणे जॾहिं तयारु थियो आहे फसल त हुनखे हिकिड़ी बीमारी लॻी आहे जंहिंजी असां सुञाणप ई न आहियूं करे सघिया, छाकाणि त असां केतिरियूं ई दवाऊं विधियूं आहिनि, पर उन जे बावजूद बि जेको आहे सो गाजी खुआड़ जेके सारियल फसल जेको बीठो आहे उहो सड़ंदो थो वञे, जॾहिं त उहो बीमारी जेको आहे सो ख़तमु कोन थी थिए। त हिननि जो चवणु आहे त जॾहिं त सरकार जेको ज़राअत खातो आहे उहो पिणु अगूर निंड सुतल आहे ऐं उनखे घुरिजे हा त जल्द खां जल्द असांजे इलाइक़े में जेको सो उहो अचे ऐं जेको आहे सो सारियल फसल जो मुआइनो करे हा त ॾिसे हा त जेकी बीमारी लॻी आहे उहा कहिड़ी बीमारी आहे ऐं उन बीमारी जी दवा ॾेई उहो स्प्रे कराए ऐं फसल खे जेको आहे सो वधीक नुक़सान खां बचायो वञे। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जल्द खां जल्द ज़राअत खातो सुजाॻ थिए ऐं अचे असांजे सारियल फसल जी मालिकी करे ऐं उन्हनि खे जेको आहे दवाऊं स्प्रे कराए ॾिनो वञे त जीअं असांजो जेको सारियल फसल तयारु थियो आहे उहो बीमारी खां बची सघे।